कराची में खबर दी तो सिंध हुकूमत पारा हलंदड़ माली साल दौरान रुगो 27 एकड़ो तरक्याती बजट खर्च करण जो इंकशाफ थियो आहे। अवां खे अपडेट की तो सिंध हुकूमत पारा हलंदड़ माली साल दौरान रुगो 27 एकड़ो तरक्याती बजट खर्च करण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सीलन लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में केटी न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक मीरानी। जी मुश्ताक, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध सरकार तरफा हलंदड़ माली साल 2022 ऐं 23 दौरान रुगो 27 एकड़ो तरक्याती बजट खर्च करण जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले से जान मिली है तो सिंध सरकार हलंदड़ माली साल लाइ तरक्याती बजट की मद में 3 खरब 32 अरब 16 करोड़ ऐं 50 लख रुपया रखिया हुआ। जनमा 1 खरब 63 अरब 63 करोड़ 90 लख रुपया जारी कया हुआ। उन्हनि मां बि रुगो 1 खरब 3 अरब 3 करोड़ 3 लख रुपया ख़र्च कया हुआ आहिनि। साम्हूं आयल दस्तावेज़नि मूजिबि पतो पियो आहे त बजट में 4158 तरक्याती मनसूबा रखिया विया हुआ, जिन मां 2506 हलंदड़ ऐं 1652 नवां मनसूबा शामिल हुआ। रखियल बजट में जेका रक़म ख़र्च कई वई आहे उहा 27 एकड़ो आहे, जंहिंखां पोइ इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त हलंदड़ माली साल जा बाक़ी 3 महीना बचा आहिनि, उन दौरान जेका बचल रक़म आहे उहा ख़र्च थी न सघंदी ऐं बजट जी जेकी रक़म आहे उहा लैप्स थी वेंदी। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुश्ताक मीरानी।